नाज़रीन, दादू केनाल में पानी की सालियानी बंदी न हुजण करे आबादगारनि पंहिंजी ज़मीनुनि खे पोखी जे लाइ तयार करे छॾियो आहे, पर ख़ुदाबाद शाख में पानी न पहुचण सबबि फसल न पोखिजी सघियो आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मुबीन पंवर। ख़ुदाबाद दादू केनाल में पानी की सालाना बंदी न हुजण करे आबाद पंहिंजी ज़मीन खे पोखी जे लाइ तयार करे छॾियो, पर ख़ुदाबाद शाख में पानी न पहुतो, जंहिं करे कतीअ जा फसल पोखिजी न सघिया। जॾहिं त आबादगारन पंहिंजी मदद पाण शाख जी खाटी कराई, पर इरिगेशन खातो दादू जा ऑफिसर ख़ामोश बणियल। जॾहिं त पानी न अचण ते आबादगार मीडिया अॻियां दाहूं कयूं, पर MPA जोही ऐं सिंध जे आला अख्तियारनि ॿाहिरि न कई, जंहिं ते आबादगारनि आवाज़ टीवी सां वीचार वञी चयो त असां ख़ुदाबाद शाख जा आबादगार आहियूं। असांजी यूनियन ठहियल आहे ॾखण दादू आबादगार बोर्ड, जेका फका ब्रांच ते मुश्तमिल आहे। हाणे इरिगेशन वारनि छा कयो आहे जो असांजो पाणी हथ सां खुटा छॾियो अथनि। जॾहिं त CM साहब जो बिल पास थियल हो सिंध असेंबलीअ मां त नाताल ख़तमु कयो वञे जे पुछण ते पाणी अचे। हाणे उहो नाताल ख़तमु थियो, नाताल कैंसिल आहे। पुछण ते पाणी ॾियण जे बजाए हिननि छा कयो आहे जो केनाल खे जेको 13 फुट सखर खां हलंदड़ आहे उनखे जेको आहे सो 9 फुटनि ते रखियो अथनि, जेको दादू ते 4 फुट बि केनाल कोन्हे। ख़ुदाबाद शाख जी पुछड़ी जा टेल जा आबादगार आहियूं। हींअर हे जेका तव्हां जिते बीठा आहियूं, इन खां बाद में पोइते असांजा 6-7 वाटर कोर्स आहिनि। इहे असां गॾिजी सभिनी ज़मींदार सभई गॾिजी असां हे पंहिंजे फोड़ी करे असां हे खाटी खणाई आहे। इरिगेशन अमले जी न हली जे करे पोइते तव्हां ॾिसंदो सभु वाटर कोर्स भॻा पिया आहिनि। ॿोॾा घर था ॿुॾनि, हींअर पाणी सफ़ा कोन्हे। असां पंहिंजी मदद पाण खुटाई कया। ऊंधी नगरी अहिड़ी आहे, कंहिं ऑफिसर खे कुझु ख़बर कोन थी पए। मथे वाटर कोर्स बनी था छॾनि, वरी फूकारियूं था, उहो धुको हणी था वञनि। कलाक ॿिनि खां पोइ वाटर रंधी हेठि खां वधारे बनी था छॾनि। असां मजबूर आहियूं, असां काॾे वञूं, माल बि मरे थो, असां बि मरूं था पाणी खां सवा। महिरबानी करे असां इरिगेशन खे चऊं था असांखे पाणी त ॾियनि न। ख़ुदाबाद फका माइनर सॼो बंदि करे हुन में 4 शाखूं आहिनि, पिपरी, ख़ुदाबाद, बकराणी, फका। चारे जेको आहे हुन बंदि करे हेठि हुननि खे एॾी ज़रूरत आहे त हुननि हेठि पाणी ॾेई छॾियो। छो जो भान साइड ॾे चऊं पिया असांखे वज़ीर आला जो लाचार आहे, असांखे पाणी उन जे लाइ खपे, बाक़ी असां तव्हांखे न ॾींदासीं। हिन आबादगारनि जो चवणु हुयो त असांजो पंजमोर खां पाणी बंदि कयो वियो आहे ऐं सब डिवीज़न भान खे पाणी ॾिनो वियो आहे। जॾहिं त असां वटि माल उञ मरे थो, पखी पुखण उञ मरे थो, ऐं असांखे इरिगेशन वारनि चयो त तव्हां खाटी करायो। उहा खाटी असां पंहिंजी मदद पाण कई आहे, आदि करे सघूं। कैमरामैन नवीद पंवर सां गॾु मुबीन पंवर, आवाज़ TV न्यूज़, ख़ुदाबाद।